नाज़रीन, सियासी समाजी शख्सियत सैयद हाजी अली मर्दान शाह जी 3 वर्सी तकरीब उमरकोट प्रेस क्लब हॉल में मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि हर शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत करे संदसि शख्सियत ऐं कयल ख़िदमतुनि ते ॻाल्हायो। रिपोर्ट कयो आहे जानिब दलवाणी। समाजी अॻवान सहाफ़ी रसूल बख्श रहमदानी प्रेस क्लब उमरकोट पारां नाले वारे सियासतदान समाजी शख्सियत सैयद हाजी अली मर्दान शाह जी 3 वर्सी तकरीब प्रेस क्लब उमरकोट हाल में मुनक़द कई वई। उन मौके ते संदसि शख्सियत ऐं कयल ख़िदमतनि ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सैयद अली मर्दान शाह अदम बर्दाश्त, सहप, रवादारी ऐं ख़िदमत जे जज़्बे सां अवाम जी ख़िदमत कई। घण रुखी शख्सियत हुआ। हू 7 दफ़ा हिन इलाइक़े मां MP थिया। हुन पंहिंजी सियासी जी शुरूआत जेका आहे हुन शाहमुराद शाह जे निस्बत सां उनजी रहनुमाई सां जेको दरगाह खाड़ो सैयद जा उहो गादी नशीर हुआ, त हिनखे अॼु असीं 3 वर्सी ते आहियूं उनखे ख़राज तहसीन पेश कयो। साईं हिते जेके आई कैंप्स जेके लॻाईंदो हुयो, जिन में ऑपरेशनूं वग़ैरह थींदो हो, या जेके उहे शागिर्द जेके फ़ी अफोर्ड कोन करे सघंदा हुआ, बिना के ॾेखा जे उन्हनि जी मदद कई वेंदी हुई। हिकिड़ी ख़ुसूसियत साईं अली मर्दान शाह जी शख्सियत में हुई, जेकी अॼु असांखे ॿिए कंहिंजी शख्सियत में उमरकोट में नथी मिले। साईं जी हिकिड़ी घण रुखी शख्सियत हुई। पाण सियासी हवाले सां बि वॾो कदकाठ रखंदा हुआ। उमरकोट ज़िले खां वठी करे पूरी सिंध ताईं संदन हिकिड़ो शहर ॼमियल हो, समायल हो उनजी शख्सियत में। उन सां गॾोगॾु हू राजन भागन जा बि रखवाला हुआ। माण्हूअ जी शादी हुजे, ग़मी हुजे, उन्हनि खे न सिर्फ़ु उन ते वेंदा हुआ बाक़ाइदगी सां, पर हर माण्हूअ जे हर कुटुंब जे उन जे नाले सां, उन जे वालिद जे नाले सां, उन जे ॾाॾे ताईं उन जी सुञाणप हूंदी हुई। उन सां गॾोगॾु उन जा समाजी तालुकात हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां हुआ। ऐं जॾहिं अली मर्दान शाह जे वञण खां पोइ उमरकोट मूंखे लावारिस ऐं यतीमनि जो शहरु लॻे पियो। जॾहिं अली मर्दान शाह हो त उन जा वाली वारिस बि हूंदो हो, माण्हुनि जो ग़रीब माण्हुनि जी मदद बि कंदो हो, ऐं उन हर दुख सुख में गॾु बीहंदो। ऐं माण्हुनि में वञा थी, माण्हुनि वटि वेंदी आहियां त मूंखे इहा कमी महसूसु थींदी आहे। ऐं माण्हू मूंखे चवंदा आहिनि अदी अमीर अली शाह खे सम्झायो त हू अली मर्दान शाह जी जाइ ते अचे। त आउं अली मर्दान शाह अमीर अली शाह खे अपील कंदुसि त दादा तव्हां अली मर्दान शाह थींदा तॾहिं ज़िलो हलंदो। इहे साईं अली मर्दान जूं काविशूं हुयूं, ग़रीब गुरबनि जे घरनि ताईं उन्हनि ताईं इंसाफ़ पहुचाइणु, हर माण्हू खे, हर बिरादरी जे माण्हू खे पाण सां गॾु खणी अचणु। ऐं उहो अहिड़ी तबियत जो माण्हू हो, हर माण्हू खे सुञाणंदो हो, हर माण्हू खे मोहबत ॾींदो हो। ऐं माना हू राज भाग जो थी, असेंबली मेंबर घटि हूंदो, राज भाग जो माण्हू हूंदो। मरणा परणा, शादियूं, ग़मियूं, ख़ुशियूं सॼी सिंध में वेंदो। तक़रीब में डिप्टी डायरेक्टर इतलात उमरकोट गुलाम रज़ा खोसो, प्रोफेसर अब्दुरऊफ़ सूमरो, सदर प्रेस क्लब उमरकोट गुलाम मोहम्मद कुंबर, समाजी अॻवान अब्दुल्ला खोसो, PP औरत अॻवान नूरजहां गेड़ो, अदीब, लेखक पारूमल प्रेमी ऐं ॿियनि हर शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। कैमरामैन टीम सां गॾु जानिब दलवाणी, आवाज़ टेलीविज़न न्यूज़, उमरकोट।